वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल सूबाई एपेक्स कमेटी जे इजलास में सीनियर सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़े, घर वज़ीर सुहेल अनवर सियाल, कानून ऐं जेलनि वारे वज़ीर ज़ियाल अंजार, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, कोर कमांडर कराची, डीजी रेंजर्स, चीफ सेक्रेटरी सिंध, एजी सिंध ज़मीर घुमरे, आईजी सिंध, एडिशनल आईजी कराची ऐं ॿियनि आला अख्तियारियुनि शिरकत कई। इजलास दौरान वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त स्ट्रीट क्राइम ते हर सूरत ज़ाब्तो आणणो आहे, कराची जे अमुन ते को बि ठाह न थींदो। संदसि चवणु हो त चीफ जस्टिस खे दरख़्वास्त कई आहे त स्ट्रीट क्रिमिनल्स जी ट्रायल लाइ अलॻि कोर्टूं नामज़द कयूं वञनि। हुन चयो त हिकु भेरो स्ट्रीट क्रिमिनल्स खे सख़्त सज़ाऊं अचनि त मामले ते ज़ाब्तो अची वेंदो। इजलास दौरान स्ट्रीट क्रिमिनल्स ख़िलाफ़ पुलिस ऐं रेंजर्स खे ख़ुसूसी ऑपरेशन करण जी हिदायत कई वई, जॾहिं त कोर्ट में स्ट्रीट क्रिमिनल्स जा केस जल्द उलकलाइण बाबति अलॻि अदालतूं नामज़द कराइण लाइ कानून वारे सूबाई वज़ीर जी सरबराही में टे रुकनी कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास दौरान कराची जे ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदड़नि ख़िलाफ़ पिणु ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास खे चीफ सेक्रेटरी ऐं आईजी सिंध आगाही ॾींदे ॿुधायो त कराची में ज़मीनुनि ते कब्ज़ा